अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पर एक नज़र हेडलाइंस ते। चक लग शर बढ़ाणी खूनी तकरार तां जहिड़ो फायरिंग में 5 ॼणा मारिजी विया। बढ़ाणी धुर जे हथियारबंदनि ॻोठ इम्तियाज़ शर मथां हमलो करे जदीद हथियारनि सां फायरिंग कई। हमले में अब्दुल ख़ालिक शर, संदसि ॿ पुट ख़ालिद शर, राजा शर, भाउ अब्दुल सत्तार शर ऐं ठहरी मीरवा वासी मेहमान अब्दुल जब्बार शर मारिजी विया। इतला मिलण बाद चक पुलिस वाक़े वारे हंध पहुची क़तल थियल 5 ॻोठाणनि जा लाश खणाए लखी गुलाम शाह अस्पताल मुंतकिल कया। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। वाक़े जे इतला मिलण बाद शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जा अटाला बेचांजी वारे इलाइक़े में पहुची विया। पुलिस बढो ॻोठ में बढ़ाणियनि जे घरनि मथां ड्रोन ज़रिए मार्टर गोला फायर कया। मार्टर फायर सबब बढ़ाणी धुर जो नौजवान जवाद बढ़ाणी मारिजी वियो, जॾहिं त 3 औरतुनि लाली खातून बढ़ाणी, जानल ऐं इरशाद बढ़ाणी समेत 10 खां वधीक ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया। शर बढ़ाणी तकरार जे नेबेरे लाइ गुज़िरियल ॾींहुं जतोई सरदारनि वटि फ़ैसिले लाइ 18 नवंबर जी तारीख़ मुक़रर कई वई हुई। बढ़ाणी धुर भन कड़ी करे हमलो कयो आहे। शर बिरादरी जी दह